बुजुर्ग के बयान फरमायो पर किताब में लिखो आहे लोहार वटायुस लोहार वटायुस ॾिसां त लोह बाहि में विझे धवण हणे त बाहि तपे लोह गाढ़ो टांडन जहिड़ो थी वञे पर उन में हथ विझो वेठो आहे त हथ न पियो सड़ेसि हथ विझो वेठो आहे त हथ बाहि जी लहस न अचेसि वार न सड़ेसि मूंखे हैरत लॻी यार बाहि ॿरे थी लोह खे ॻाढ़ो करे थी पर हिन जे हथ खे कुझु नथो थिए ॻाल्हि छा आहे वेझो वञी वेठो सास पुछो मां चओ अल्लाह लोहर ॿे त ख़बर हीअ बाहि आहे जेका लोह खे तपाए ॻाढ़ो बणाए थी पर तुंहिंजे हथ खे ईज़ा नथो अचे इन में राज़ कहिड़ो आहे इसरार कहिड़ो आहे ओ लोहर चवण लॻो त ए अल्लाह जा बाना मां लोहार हुउसि मुल्क में ॾुकर पइजी वियो माण्हू बुख मरण लॻा पैसो पंज अन्न दाणो घरनि में न बचो माण्हू परेशान मुझे पारे में हिकड़ी खुदा जे खौफ वारी नेकोकार दीनदार बांधी रहंदी हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे घर घिड़ी आई मूंखे चयो लोहार मां मिस्कीन आहियां बुखारी आहियां अल्लाह वास्ते मानीअ जो गभो ॾे औरत अहिड़ी सुहिणी मुंहिंजे घर जो घिड़ी आई मुंहिंजे नफ़्स में अंदर बुराई जा ख़्याल पैदा थिया औरत खे चयुमि त मुंहिंजे नफ़्स जी ख्वाहिश पूरी करी त पोइ जीअं चवंदीअ सोन ॾींदोसांइ पैसा ॾींदोमांइ औरत चयो मां अल्लाह जे दमर खां डिॼां थी बेपरवाह रब जे अॻियां कहिड़ो मां जवाब ॾींदुसि बुख मरी वञा मगर कॾहिं बि आउं बद किरदारी न कंदुसि जो अल्लाह जे क़ुरान फरमायो ला तक़रबु ज़िना खे वेझो न वञो इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला ज़िना बुरो फेल आहे बुरी वाट आहे ऐं कॾहिं बि बुराई जे वेझो न ईंदुसि बुख मरी रही आहियां मूं चयो मांस माई मुंहिंजो साॻो कालो को शर्त थई ओॾी महिल रोई ॻोढ़ा ॻारे वरी वापसि मोटी वई मरी वञा मगर कॾहिं बि ज़िना न कंदसि अल्लाह जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदुसि वरी टियों ॾियारो थियो आहे साॻी औरत वरी मुंहिंजे दर घिरी आई आहे चए थी अल्लाह जी ज़ात जो नालो खणी आई आहे 3 ॾींहंनि जी बुखारड़ी आहे रब जे नाले मानीअ जो गभो खाराए मां बुख में बेताब थी रही आहियां मूं चयोमांसि माई मुंहिंजो साॻियो शर्त अथई जे क़बूल हुजई त पोइ सभु कुझु ॾींदोमांइ ओॾी महिल रोई ओ मेरड़ी पोती नथे दुआ उन सां ॻोल्हाऊंगी रोई चए थी ए मुंहिंजा अल्लाह ए मुंहिंजा रब्बुल आलमीन तूं केॾो बेपरवाह आहे 3 ॾियारा हिन लोहर जे मानी जे गभे जो लाइ आई आहियां मगर 3 ॾींहं हिन मूंसां इज़त जी ॻाल्हि कई आहे हिन इज़त लुटण जी ॻाल्हि कई आहे ए मुंहिंजा मौला मूंखे मिसकीनी न ॾियां त छो मां हिन ॾे वरी अचां हिन जी आ दर्द वारी बाब दी मुझे दिल में रहम अची वियो मां पंहिंजी चादर खणी मथो विधी मांस मुंहिंजो अॼु खां वठी तूं मुंहिंजी अम्मा जी जलाई मानी खाराई मांस पानी प्यारियो मांस पैसा बि ॾिना मांस ओॾी महिल न्याणी हथ धोआ खणियो ओ मुंहिंजा रब करीम ए मुंहिंजा मौला जीअं हिन लोहार मुंहिंजी संभाल लधी आहे हिनखे दुनिया आख़िरत जे बाहियुनि खां बचाइजाओ मौला हुनखे दुखे बि न ॾेखारिजांइ दुआ औरत घुरी वापसि मोटी वई आहे ॿिए ॾींहं ते मां अचे पंहिंजो दुकान खोलियो धवण हुयमि बाहि ॿरी हथ विझां त मुंहिंजो हथ सड़े ई कोन माई जी दुआ क़बूल थी वई अल्लाह ताला मूं तां बाहियूं माफ़ करे छॾियूं
अल्लाह अल्लाह। ओ मुझा प्री प्यारा हे अल्लाह जाबाना रब जे मखलूक ते बाझ कर, रब जे खलकत ते रहम कर। रब तो के दौलत दिनी, पैसो दिनो, मिल्कियत दिनी तो गरीबन जी संभाल लो, मिस्कीनन जी परगोर कर। जेको गरीबन जी संभाल ले जो रब फरमाइंदो आ तो इने बाने मु अल्लाह जो नेमतुन